फरमाइनि था सुफ़िदत शयातीन, शैतान जकड़जी वञनि था, उग़लक़त ऐं उहे बंदि कया था वञनि पिया, ज़ंजीर हुननि खे विधा था वञनि शैतान, मरदत शयातीन जेके सर्कस शैतान आहिनि उहे, बाक़ी सनी सुली लाट कूट उहा त पोइ पई हलंदी अचे, उहे पोइ थोरो घणो जेको कमु ख़िदमत उन्हनि खे शैतानी पुॼे थी सा कनि था। हिन महीने में अहिड़े बरकत वारे महीने में जंहिंजो ॾींहुं रोज़ो राति अलाह जूं रहमतूं, रिवायत में अचे थो त सिज लथे खां पोइ अलाह जे रहमत जी तजली सारे हिन काइनात जे आसमान खे घेरो करे थी वञे। सिज हिकिड़ो रुॻो चिमके थो हिकिड़ीअ टुकड़ीअ आसमान जे खां त मुल्क खे रोशन थो करे, पर सारे आसमान खे जॾहिं अलाह जी रहमत घेरो करे वञे तव्हां सम्झी सघो था त ज़मीन जो चपो चपो अलाह जे रहमत सां भरियलु हूंदो। इहो साईं राति जो रहमत अलाह जी, पोइ उन में आवाज़ थो अचे अलाह जे रहमत जो, आहे को तौबह कंदड़ त मां उनजी तौबह क़बूलियां, आहे को मरीज़ त मां उनखे शफ़ा ॾियां, आहे को कर्ज़ी त मां उनजो कर्ज़ लाहियां, आहे को दर्दी त मां हुनजा दर्द मुसीबतूं छॾायां। इहे ऐलानात पिया था अचनि। पोइ हुजे को जो अलाह खां दुआ घुरे। मुंहिंजे हुज़ूर साईं फरमायो त ॿ कम कंदा करियो, हिकिड़ा ॿ ॿिया। हिकिड़ो कमु कंदा कयो अलाह तबारक व तआला जे हिकिड़ाई जो बयान, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। अलाह खे इहो एॾो पसंदि आहे, एॾो पसंदि आहे जीअं जंहिंजी हद न आहे। अलाह खां सवाइ ॿियो को मुंहिंजो बादशाह कोन्हे, को महबूब कोन्हे, को मक़सूद कोन्हे, को कारदात कोन्हे, हुनखे पैदा कंदड़ कोन्हे। इहा केॾी हिकिड़ी वॾी मार्फत आहे इंसान जीअं सुञाण आहे। रब खां सवाइ इक़रार में कंहिं ॿिए ते नज़र ई कान अथई। तोखे सेखारियो जॾहिं पुछेसि थो कोई चए थो मुहम्मद रसूल मुंहिंजो सेखारींदड़ इहो आहे। एॾी वॾी ॻाल्हि आहे इहा। हिकिड़ो इहो कमु कंदा करियो, ॿियो इस्तग़फ़ार पढ़ंदा करियो, अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व अतूबु इलैह। अहिड़े रब ताला जे ॾाढो मां तौबा थो करियां ऐं माफ़ी थो करियां। अलाह ताला थो फरमाए त आहे को माफ़ी घुरंदड़ त मां हुनखे माफ़ी ॾियां। जॾहिं एॾो बादशाह ऐलान करे पोइ हुनजे ॾाढो इहो ख़र्च अचे, तव्हां सम्झी सघो था त इहो ख़ाली वेंदो, ज़रूरु माफ़ी थींदी। इहे ॿ कम करणा एॾा वॾा आहिनि, इहे ज़रूरु इंसान करे। ॿियो अलाह तबारक व तआला जे ॾाढो इंसान खे दुआऊं घुरणियूं आहिनि, पंहिंजे नफ़्स जे लाइ दुआ घुरणी आहे, जहन्नम जे बाहि खां पनाह वठणी आहे, जन्नत जो सुवाल करणो आहे। इंसान दुनिया जे अंदरि ज़रूरु कंहिं न कंहिं मक़सद जे लाइ पियो थो लोड़े, ऐं उहो पंहिंजे नफ़्स खे ख़ुशि करण जे लाइ आहे। खाधो खाइणु, पाणी पीअणु, घर जोड़णु, बचा वग़ैरह, इहो मक़सदु ॿियो त को कोन्हे वधीक। रब ताला फरमाए थो त तव्हां अलाह खां घुरो, आफ़ियत घुरो अलाह खां। साहबा किराम चयो त साईं अलाह खां असां सुवाल जन्नत जो घुरूं। फरमायो त सादगी न कजो, सुवाल घुरिजो चङी तरह। चयोसीं कहिड़ो सुवाल? फरमायो जन्नतुल फिरदौस घुरिजो। अठ आहिनि जन्नत जा मुल्क, 8 मुल्क। जन्नत त चइबो आहे, बेहिश्त चइबो आहे, हिकिड़े नाले में 8 अथसि हुनजा मुल्क। त साहबा चयो साईं जन्नतुल फिरदौस भला छो ख़ासि? फरमायो उते मां हूंदुसि जीअं मुंहिंजी उम्मत मूंसां गॾु। अहिड़ी शफ़क़त, अहिड़ी बाज जन्नतुल फिरदौस रब खे घुरिजे। अलाह असां सभिनी खे जन्नतुल फिरदौस आमीन। ऐं फरमायो त जहन्नम जे बाहि खां पनाह घुरंदा करियो, तंहिं करे जहन्नम जे बाहि खां पनाह घुरो। रब ताला मलाइकनि खे चए थो इहो बानो जेको हाणे निमाज़ पढ़ी हथ खणी वेठो आहे, इहो छा थो चए? अलाह त ॼाणे थो। साईं चए थो त अलाह अजिरनी मिन नार, अलाह अजिरनी मिन नार, अलाह मूंखे जहन्नम जे बाहि खां बचाए, अलाह जहन्नम जे बाहि खां बचाए, अलाह मग़फ़िरली वतुब अलैहि, अलाह मूंखे माफ़ कर, मूंखे तूं क़बूल कर। इहे लफ़्ज़ चए थो। अलाह फरमाए थो छा थो चवे? मलाइक त चवनि त ईअं थो चवे। अलाह फरमाए थो त ॿियो कोन्हे छा गवाही वसीलो जो उनखे ईअं चवे। चई न साईं ॿियो त कोन्हे, तूं आहे। चई चङो पोइ तव्हां शाहिद रहो, मां हिनजी इहा हुजत पूरी कई, मां हुनजे गुनाहनि खे माफ़ कयो, मां हुनखे जन्नत अता कई, मां हुनखे जहन्नम जे बाहि खां बचायो। एतिरे क़दुरु अलाह ताला जो रहम आहे। दुआ आहे त अलाह ताला असांखे भई संदसि रहम जे दरवाज़े में लंघणु नसीब कयो। अहिड़े महीने में, महीनो आफ़ियत जो, महीनो रहमत जो, महीनो मग़फ़रत जो। अॼु साईं मग़फ़रत जो जेको ॾहों हुयो उनजो बाक़ी हिकिड़ो ॾींहुं वञी बचियो आहे। रहमत जो ॾहाको पहिरियों हुयो, मग़फ़रत ऐं बख़्शीश जो ॾहाको ॿियो नंबर आहे। जहन्नम जे बाहि खां आज़ादी ऐं जुमिली, जंहिंखे दुनिया में चवंदा आहिनि जुमिली थी, त जनम पीप वारा बि आज़ादु थी विया। अॼु अलाह ताला थो फरमाए त जुमिली जो महीनो अथव, जुमिली जा ॾींहं अथव, रमज़ान शरीफ़ जो पोयों ॾहो। अलाह ताला असांखे जहन्नम जे बाहि खां मां ॿीणी करे हिन रमज़ान महीने सां माण्हू तालुक़ क़ाइमु करे जेतिरो थी सघे। ऐं हिकिड़ो माण्हू नज़रियो रखी छॾे, भला हिकिड़ो फ़ैसिलो रखी छॾे त सॼो साल मां कमायां थो इन जे लाइ त जीअं रमज़ान महीनो मां आसानी सां गुज़ारे सघां। दुनिया जे जहान में माण्हू पंहिंजे 2-3 महीननि जे आज़ादी रहण लाइ हर शशमाही ते एॾी सारी महिनत थो करे। सावण जो कमाए थो जीअं सियारे में हुनखे उहा शइ मिले, सियारे जो कमाए थो जीअं सावण में बि खाए। अहिड़ी तरह इंसान ज़िंदगी में कमाए त क़बर में खाए, हशर में खाए, आख़िरत में खाए। हे त हर साल रुॻो महिनत करणी थी पए, तॾहिं 2-3 महीना अॻिते सो बि
कॾहिं पूरा कॾहिं अणपूरा था गुज़रनि, पर दुनिया जे जहान में जेकॾहिं हिकिड़ो माण्हू ज़िंदगी अलाह जे फर्म बरदारी में गुज़ारे वियो, एॾी पूरत कयईं जो वरी आख़िरत जे अंदरि अबदुल आबाद हिनजी पूरी पइजी वई। अलाह ताला तव्हांजी असांजी आख़िरत जी पूरत करे। मुंहिंजा अज़ीज़ हो, हीउ रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे। ही फरमाइनि था मन क़ाम ईमान वहतिसाबा गुफ़िर लहू, जेको राति जो उथे थो ईमान जे लाइ ऐं सवाब जे तलब लाइ अलाह जी इबादत थो करे, रब ताला हुन जे लाइ माफ़ करे थो छॾे। फरमाइनि था लैस लहू इल्ल जन्नत, रोज़ेदार जे लाइ मां वटि ॿियो कोन्हे बहिश्त ॾींदोसांसि जन्नत। फरमायो रोज़ेदार जॾहिं रोज़ो रखी पूरो थो करे त हुनजे जन्नत जे मुल्क में हिकिड़ो वण थो लॻे, फरमायो त वण अहिड़ो आहे वॾो, एॾी हुनजी छांव जो भले घोड़े ते चढ़ी पाछे खां उते लॻोसि, थोड़ जे पासे जे वण जो पाछो चौधारी, पोइ हिकिड़े तरफ़ खां घोड़े ते चढ़ी थोड़ा ॾे भॼो, वरी थोड़ा खां थी ॿिए पासे ॾे सिधे ॾीके में हलिया वञो, 500 वरी पंधु घोड़ो डोड़ायो, पोइ छांव खां ॿाहिरि निकिरो। हिकिड़े रोज़े जो वण, 30 वण जंहिं माण्हूअ जा अहिड़े बाग में लॻनि, तव्हां सम्झी सघो था इहो केॾो मुल्क हिनखे रमज़ान शरीफ़ जे महीने में नसीब थियो, जॾहिं हिकिड़े रोज़े में 500 वरह जे पंध जे छांव वारो वण थो उते लॻे। 30 वण रोज़े में, वरी उमिरि में कई रमज़ान, पोइ कई 30 हुनखे नसीब थिया। तव्हां सम्झी सघो था त अलाह ताला केॾो मुल्क हिकिड़े माण्हू खे ॾिनो। ऐं थो अंदाज़ो करे त हेतिरी मख़लूक जे करे अलाह ताला जा ईअं फ़राइज़ अदा करे त अलाह ताला वटि एॾा के वॾा मुल्क आहिनि जो हिकिड़े माण्हू खे एॾो बादशाह बणाए छॾे जो दुनिया जी सारी बादशाही हुनजे बादशाही जे कुंड में ईअं पवे जीअं वॾे थाल में हिकिड़ो तिर खणी विझो, जव खणी उछलियो, ॾाढो थाल ऐं तस थींदा आहिनि न, जंहिंमें 10 माण्हू 15 माण्हू वेही खाईंदा आहिनि, चौधारी हथु ॾिघो करे, अहिड़े में जो तिर खणी विझो त अलाह ताला आख़िरत में हिकिड़े इंसान खे अमलनि सालिहनि जे करे एॾी वॾी दौलत, एॾी मिल्कियत, एॾो मुल्क ॾिए थो जो उन में सारी तव्हांजी दुनिया जी बादशाही जो तिर पियो आहे। मुंहिंजा अज़ीज़ो, रब ताला एॾो हे मग़फ़रत जो महीनो कयो, हे मुआसात ऐं हमदर्दी जो महीनो कयो, त हिन महीने में जेतिरो थी सघे माण्हू नफ़ो हासिल करे ऐं हिन जे लाइ माण्हू कमाए। जीअं सावण जे लाइ कमाइबो आहे सियारे में, सियारे जे लाइ कमाइबो आहे सावण में, तीअं माण्हू दुनिया में कमाए आख़िरत लाइ, आख़िरत जे लाइ कमाए दुनिया में। अलाह ताला तव्हांखे